नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे फनलैंड खां ख़बर ॾींदा हलूं त लिथियलिनो जे जोड़े ज़ाल खे कुल्हे ते खणी 253.5 मीटर जो आलमी दौड़ जो मुक़ाबिलो खटे वरितो। आलमी ख़बरूं ॾींदड़ इदारे मूजिबि ज़ाल खे कुल्हे ते खणी दौड़ण सां गॾोगॾु रुकावटनि ते बि गुज़रण जो आलमी मुक़ाबिलो फनलैंड में थियो, जंहिं में ऑस्ट्रेलिया, फ्रांस ऐं जर्मनी समेत केतिरनि मुल्कनि जे जोड़नि शिरकत कई। हिन मुक़ाबिले जे लाइ मुड़ुसनि खे 17 साल खां वॾी ऐं घटि में घटि 43 किलोग्राम वज़न रखण ज़ाल खे कुल्हे ते खणी दौड़णो पवंदो। हिन दिलचस्प मुक़ाबिले जी शुरूआत फनलैंड जे तारीख़ी कहाणी सां मुतासिर थी शुरू कई वई हुई, जंहिं में धाड़ेलनि जे हमले ते इलाइक़े वासियुनि ज़ाल खे कुल्हे ते खणी महफ़ूज़ हंध ते पहुचायो वियो। ऑस्ट्रेलिया लिथुआनिया जे जोड़े जे ही मुक़ाबिलो सिर्फ़ 1 मिंट 6.72 सेकंडनि में तय करे वरितो। अहिड़े क़िस्म जी दौड़ जो आलमी रिकॉर्ड क़ाइमु करे वरितो। जोड़ी गुज़िरियल साल जी जोड़ी खां सिर्फ़ 1 सेकंड जे ॾहे हिसे खां वधीक फ़र्क़ सां रिकॉर्ड कयो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।